जोही वेझो काछे जे जाबलू सिलसिलनि में जिन्हनि जे बादशाह तौरु मशहूरी माणींदड़ बुज़ुर्ग औलिया पीर गाजी शाह जो सालियानो मेलो जारी आहे। मेले में सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब जे ॾूरांहनि इलाइक़नि मां लखें अक़ीदतमंद पहुतल आहिनि ऐं अञा बि अचण जो सिलसिलो जारी आहे। पीर गाजी शाह जे मेले में खथी वारा फ़क़ीर बि पहुतल आहिनि ऐं दरगाह तोड़े दरगाह जे अहाते में अलाह तौहार जे नारनि सां औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि जा मुबैना जिन कढण जो सिलसिलो जारी आहे। मेले में आयल ज़ाइरीन जी तफ़रीह लाइ चिड़ियाघर, चोडोल, लकी ईरानी सर्किस, मौत जो खूह लॻाया विया आहिनि, जिते ज़ाइरीन तफ़रीह करे रहिया आहिनि, जॾहिं त ज़ाइरीन जी सहूलियत लाइ होटलूं। पीर गाजी शाह जो मेलो सिंध जो वाहिद मेलो आहे जिते मलाखड़ो नाहे थींदो, सिर्फ़ घोड़नि ऐं उठनि जी डोड़ जा मुक़ाबला कराया वञनि था। मेले दौरान सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। जाबलू सिलसिलनि में वाक़िए बुज़ुर्ग औलिया जे मेले ते ज़ाइरीन खे रिहाइश तोड़े पीअण जे पाणी जी सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ज़ाइरीन जो वॾो तइदाद सख़्त सर्दी में खुलियल आसमान हेठि क़ब्रिस्तान अंदर ई पंहिंजा आर्ज़ी आस्थाना जोड़े तरसियल आहिनि। दरगाह औक़ाफ़ खाते हवाले थियण बावजूदि ज़ाइरीन जी सहूलियत लाइ मुसाफ़िर खाना तोड़े वाशरूम्स नाहिनि जोड़ाया विया।